हीरत मरे पई हुन हू निभाए मुश्किल जगे सो लगी पीर रुगो सोचा बैठो इन ॻाल्हि ते फरमास ते मां इकराम पेश कयां थो मतलब फरमास घोट ज़रीफ डराज निसार अहमद डराज फारूक अली डराज ऐं भाऊ सुभान डराज ऐं भाऊ गुलाम हैदर डराज भाऊ मोहम्मद शरीफ डराज ऐं शकील अहमद जी फरमाइश कलाम इलाही नियाज डराज साहब ओ ॾाढा माण्हू सां खाती ओ चई दिल सां छेड़ो